असलकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी के प्लेटफॉर्म ते मौजूद सभी दोस्तन के खुशामदीद। साथियों पाण अज इंग्लिश ग्रामर में मॉडल्स वर्ब बाबत स्टडी कंदासीं। तमाम सिंपल कॉन्सेप्ट है। लेट्स स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं वीडियो पसंद अचे तो लाइक शेयर सब्सक्राइब लाज़मन कंदा। केन ऐं कुड जो यूज़ेज सम्झंदासीं। कुड असां पास्ट लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं ऐं फ्यूचर जे लाइ बि केन असां प्रेज़ेंट में इस्तेमालु कंदा आहियूं। वन बाय वन सम्झंदा हलंदासीं। मॉडल्स वर्ब के इस्तेमालु करण खां पहिरियों केन ऐं कुड जेको मॉडल वर्ब असां यूज़ कंदा आहियूं उहो असां परमिशन जे लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं, एबिलिटी लाइ, पावर अथॉरिटी लाइ ऐं ऑफर जे लाइ बि असां इस्तेमालु कंदा आहियूं। वन बाय वन सम्झंदा हलंदासीं। सभ खां पहिरियां आहे केन। सभ खां पहिरियां त पाण हीअ ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे, केन असां सभिनी सब्जेक्टनि सां इस्तेमालु कंदा आहियूं। ई, शी, टे, आई, हुई, यू, दे, जमो नाला हुजनि, सिंगल नालो हुजे, उन सभिनी सब्जेक्टनि सां असां केन जो इस्तेमालु कंदा आहियूं मॉडल वर्ब्स में। A verb which denotes that the subject in such a position to do something in present time। यानी कि जेको केन वर्ब आहे उहो असांखे ॾसींदो आहे त जेको सब्जेक्ट आहे उहो इन पोज़ीशन में आहे जो मौजूदा वक़्त में कुझु का शइ करे सघे थो। यानी कि हुन में हिकिड़ी एबिलिटी आहे, पावर आहे। वी आल्सो यूज़ इज़ एम आर एबल टू। केन जी जॻह ते असां इज़ एम आर एबल टू जो बि यूज़ कंदा आहियूं। जीअं एग्ज़ाम्पल में ॾिनल आहे यू कैन रेस्ट नाउ, या वरी असां ईअं बि चई सघूं था यू आर एबल टू रेस्ट नाउ। ॿिन्हिनि जी माना सिंधी में निकिरंदी त तव्हां हाणे आराम करे सघो था। सेकेंड सेंटेंस आहे रीमा कैन डांस डिसेंटली। इन जी जाइ ते असां ईअं बि चई सघूं था त रीमा इज़ एबल टू इज़ इक्वल कैन। कैन जी जाइ ते असां इज़ एबल टू, आर एबल टू, एम एबल टू इस्तेमालु करे सघूं था। इट मीन्स असां ईअं बि चई सघूं था त रीमा इज़ एबल टू डांस डिसेंटली। थर्ड सेंटेंस अली कैन मूव दिस हैवी स्टोन। हाणे हिते अली जे पावर जी ॻाल्हि कई थी वञे। अली इज़ एबल टू मूव दिस हैवी स्टोन। अहिड़े हिसाब सां चोथों सेंटेंस आहे आई कैन डिसमिस यू। हिते अथॉरिटी जी ॻाल्हि कई थी वञे, डेट आई हैव अथॉरिटी टू डिसमिस यू। असां ईअं बि चई सघूं था आई एम एबल टू डिसमिस यू। लास्ट में ऑफर जो बि सेंटेंस ऐड कयल आहे, कैन आई यूज़ योर मोबाइल, यस श्योर। होप क्लियर थी वियो हूंदो। कैन जो यूज़ेज असां परमिशन जे लाइ, एबिलिटी, पावर, अथॉरिटी या वरी ऑफर जे लाइ बि इस्तेमालु करे सघूं था। कैन खां पोइ असांजो कुड आहे। कुड जा ॿ यूज़ेज थींदा आहिनि, हिकिड़ो पास्ट में, ॿियो फ्यूचर में। पहिरियां असां पास्ट खे डिफाइन कंदासीं त कुड जो यूज़ेज पास्ट में, माज़ी में कीअं थींदो आहे। फर्स्ट ऑफ ऑल असांखे सम्झणु घुरिजे त असां कुड जी जाइ ते जेकॾहिं पास्ट में इस्तेमालु करे रहिया आहियूं त वाज़ वर एबल टू बि वी कैन यूज़ इंस्टेड ऑफ कुड। बट इन पास्ट टाइम वाज़ वर असां जेको इस्तेमालु कंदासीं, वाज़ वर एबल टू, उहो कुड जी जाइ ते असां पास्ट में यूज़ कंदासीं। जीअं सारा कुडंट कम टू द पार्टी बिकॉज शी वॉज इल। शी वॉज इल इट मीन्स पास्ट जी ॻाल्हि थी रही आहे, उहो बीमार हुई। हाणे हिते कुड नॉट जी जाइ ते वी कैन यूज़ वाज़ आर वर नॉट एबल टू। इट मीन्स असां ईअं चई सघूं था सारा विल नॉट एबल टू कम टू द पार्टी बिकॉज शी वॉज इल। वॉज नॉट एबल टू इज़ इक्वल कुड। यानी कि सारा पार्टी में न अची सघी छाकाणि जो उहा बीमार हुई। न अची सघी इट मीन्स पास टेंस खे ज़ाहिर करे रहियो आहे इहो जुमिलो। सेकेंड सेंटेंस आहे he could not handle the situation, and third आहे he could not jump over the wall। हाणे हिते बि असां कुड नॉट जी जाइ ते वाज़ नॉट इस्तेमालु कयो आहे। पास्ट में जेॾी महिल कुड शो कयूं त उन जी जाइ ते असां वाज़ नॉट एबल टू बि इस्तेमालु कंदा आहियूं। कुड जो फ्यूचर में यूज़ेज कीअं कंदासीं, जॾहिं बि असां ईंदड़ वक़्त में का ॻाल्हि ॿुधायूं, कुड इज़ यूज़ आल्सो फॉर द फ्यूचर, पर कुड जी जाइ ते असां विल बी, शैल बी एबल टू बि इस्तेमालु करे सघूं था। ॿिन्हिनि जी माना सेम निकिरंदी। मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं मां चवां ही कुड नॉट राइट दिस,
ही उहो लिखी न सघंदो, त मां ईअं चई सघां थो ही विल नॉट बी एबल टू राइट दिस। हाणे विल खां बाद में बी नॉट न आहे लॻाइणो, नॉट बी लॻाइणो आहे। इन ई ते काफ़ी दोस्त ग़लती कंदा आहिनि, पहिरियां बी लॻाईंदा आहिनि पोइ नॉट लॻाईंदा आहिनि, इट्स टोटली रॉन्ग। असांखे करेक्ट कीअं करिणो आहे, ही विल नॉट बी एबल टू, बी नॉट न, नॉट पहिरियां रखणी आहे बी खां। सेम एज कुड यू लैंड सम मनी, हिते पुनः ऑफर जी ऑफर उन खां पोइ दोस्तों वीडियो पूरो थियो। हे यूज़ेज हुयो कुड ऐं कैन जो। कुड असां पास्ट में इस्तेमालु कंदा आहियूं, फ्यूचर में बि कंदा आहियूं, बट जॾहिं असां कुड जी जाइ ते ॿियो को इस्तेमालु वर्ब करणु चाहियूं त पास्ट में कुड जी जाइ ते वाज़ वर एबल टू, ऐं जॾहिं त फ्यूचर जी जाइ ते शल विल बी एबल टू इस्तेमालु कंदासीं। आई होप सभिनी दोस्तनि खे वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त शेयर सब्सक्राइब कमेंट लाज़मन कंदा, महिरबानी।